हाणे आउं पंहिंजे नौजवान साथी अब्दुल गफूर खे गुज़ारिश कंदुसि तूं तालीम मुतालिक़ कुझु गुफ़्ता पेश कंदो। साईं अब्दुल गफूर। जनाब सदर, असातिज़ा इकराम ऐं शहरी साथियो, अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु फंक्शन त ॿिए क़िस्म जो आहे, पर मुंहिंजी तक़रीर जो उनवान आहे तालीम जी फ़ज़ीलत ऐं अहमियत। अॼु मां अव्हांखे ॿुधाइणु घुरां थो त तालीम छा आहे। त साथियो, तालीम लफ़्ज़ असुल में इल्म मां निकितल आहे, जंहिंजी माना आहे ॼाण। उहा ॼाण जेका शौरी तौर ते इंसान खे कंहिं शइ जे परखा करण जे क़ाबिल बणाईंदी आहे। त साथियो, तालीम इंसान जे लाइ एतिरो ज़रूरी आहे जेतिरो अंधे जे लाइ लठ। क़दीम ज़माने खां जीअं जीअं इंसान तरक़ीअ ॾांहुं वधंदो रहियो त इंसान जूं ज़रूरतूं बि वधियूं, ऐं जीअं इंसान जूं ज़रूरतूं वधियूं त इल्म जूं शाखूं वधियूं। अॼु दुनिया में इल्म जूं कई हज़ार शाखूं आहिनि, बल्कि मां ईअं चवंदुसि त इंसान इल्म ऐं अमल जे ज़ोर ते आसमान ते पहुची वियो आहे। अॼु ख़िला में तहक़ीक़, अॼु चंड ते पहुचणु, अॼु स्टार वार, अॼु मरीख़ जी मालूमात रखणु, इहो सभु कुझु इंसानी शऊर करे रही आहे। असांजे प्यारे नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन पिणु फरमायो त तालीम हासिल करियो, उन लाइ अव्हांखे चीन छो न वञिणो पए। चीन मां मुराद इहा न आहे त असांजो पाड़ेसरी मुल्क आहे असां उते वञूं तालीम हासिल करणु, बल्कि चीन मां इहा मुराद आहे जेतिरो परे असांखे इल्मु मिले थो असां हुनखे हासिल कयूं। साथियो, जेकॾहिं तालीम न हुजे हा, हीउ असांजो जशन न हुजे हा। जेकॾहिं जशन हुजे हा त उहो असांखे नंढड़ा ऐं नाकाफ़ी रोशनी ॾीआ ॿारे खणणो पवे हा। पर इहा तालीम आहे जो असां केॾी न ख़ूबसूरत रोशनी में अॼु जशन मल्हाए रहिया आहियूं, कीअं न असां ख़ुशि लॻा वेठा आहियूं। इहा तालीम ई आहे जो असां केतिरा न ख़ूबसूरत कपिड़ा पायूं वेठा आहियूं, असांजी शख़्सियत केॾी न पुरवकार नज़र अची रही आहे। पर जेकॾहिं तालीम न हुजे हा त असांखे हिन वक़्तु वणनि जा पन पातल हुजनि हा, जेकी शायदि असांजी शख़्सियत खे अॻिते आणे न सघंदा। असीं तालीम जे करे उहो सफ़र जेको अॻे सालनि में कंदा हुआसीं सिर्फ़ु कलाकनि में करे सघूं था। पोइ बि असां तालीम ॾांहुं राग़िब छो न आहियूं। अचो त गॾिजी असां तालीम ॾांहुं हलूं, ताकी असांजा साथी, असांजो नौजवान नसुल तालीम फिराए ऐं सुठे नमूने सां पंहिंजो मुस्तक़बिल माणे। अस्सलाम वालेकुम। ख़ुदा।